कराची समेत सॼी सिंध में वरी बरसात जो अलर्ट जारी कयो वियो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चना मूजिबि चोमासे जो नओं सिलसिलो 23 अगस्त खां कराची समेत सॼी सिंध में बरसातुनि जो सबबु बणिबो। 24 अगस्त ते गजगोड़ ऐं खिवण सां गॾु तेज़ स्पेल्स जो इम्कान आहे, जंहिं सबबि कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि जा हेठियां इलाइक़ा पाणी हेठि अची सघनि था। मौसमियात खाते बंगाली नार खां ईंदड़ चोमासे जे नए सिस्टम बाबति अॻकथी कई आहे, जेको भारतीय रियासत राजस्थान खां सिंध में दाख़िल थींदो। उन सिलसिले में चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ख़लीज बंगाल में हिकु लो प्रेशर एरिया बणिजी रहियो आहे, जेको 23 अगस्त ते सिंध में दाख़िल थींदो ऐं सुबुह जे वक़्तु सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में बरसातुनि जो कारण बणिबो। मौसमियात खाते मूजिबि ही सिस्टम 23 अगस्त जी राति कराची ते बरसात जी सूरत में असरअंदाज़ थियणु शुरू थींदो, जॾहिं त 24 अगस्त ते कराची में गजगोड़ ऐं खिवण सां गॾु विचोलिए तेज़ बरसात जो इम्कान आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि शहीद बेनज़ीराबाद, नौशरो फ़िरोज़, खैरपुर, सखर, लाड़काने, घोटकी, कशमोर, शिकारपुर, जैकमाबाद, दादू, जामशोरो, कंबर, शिदात ऐं सांघड़ में छंछर जी राति ताईं गजगोड़ ऐं खिवण सां गॾु विचोली ऐं कुझु हंधनि ते तेज़ बरसात सां गॾु अंधारी जो इम्कान बि आहे। अहिड़े नमूने थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ास, बदीन, टंडो मोहम्मद ख़ान, टंडो अल्हयार, हैदराबाद, मटियारी, ठट्टे ऐं सिजावल ज़िलनि में वक़्फ़े सां गजगोड़ ऐं खिवण सां गॾु विचोली बरसात जारी रहंदी। अॼु राति ताईं जारी बरसातुनि सबबि अंदरून सिंध जा हेठियां ज़िला पाणी हेठि अची सघनि था।